अहिड़ा कम हुअणु खपनि जंहिंमें ग़रीबनि खे हींअर त ख़बर आहे केॾी बीमारी पई हले, मलेरिया जी बीमारी धाड़ पई हले ऐं स्किन जी बीमारी धाड़ पई हले, हिस्ट्रिया जी बीमारी धाड़ पियूं हलनि, न्यूरो जी बीमारियूं हलनि पियूं। ऐं मां कराची खां डॉक्टर आया आहिनि, असांखे उमेदु आहे त असांखे सुठियूं दवाऊं ॾींदा। ऐं मूं छो त दवाउनि ते प्राइस इलाही सुठी लिखियलु आहे, कंहिंजे 500 लिखियलु आहे, कंहिंजे 400 लिखियलु आहे। या वरी बि असां चेयरमैन जा शुक्रगुज़ार आहियूं कि ही प्रोग्राम कयो आहे ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हांजी टीवीअ जा मथां खैबर शहर टाउन कमेटी खैबर चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान खैबर साहब जे तावन सां ही एहसान वेलफेयर पारां फ्री मेडिकल कैंप लगाई वही है, जैमें 500 खां 600 मरीज़ ॾिठा वेंदा ऐं जिन जो इलाज कयो वेंदो ऐं हुननि जो चेकअप भी कयो वेंदो। तमाम ज़बरदस्त ऐं बेहतरीन कदम टाउन कमेटी चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान खैबर जे तावन सां ही एहसान वेलफेयर फ्री मेडिकल दवाउन जी कैंप लगाई वही है, जैमें कराची जा जराह ऐं बेहतरीन डॉक्टरन जी टीम हिते शामिल थी है। ही तकरीबन 500 खां 600 माण्हुनि जो इलाज कंदा ऐं उनजो मुआइनो भी कंदा। ही कैंप है ऐं असीं तव्हांखे बराह रास्त ॾेखारे रहिया आहियूं। भाई ये भी सिट्रीजिन चाहिए। ये तो सारी वो आ गई, बेटा ये जो सिट्रीजिन के साथ रख रहा हूँ ना, ये सिट्रीजिन यार ये देना।